ॾिसो 195 जी करेंसी यादि करणु पॉसिबल कोन्हे, ठीकु आहे। सो इन जे करे असां छा कयो आहे त मतिलबु उहे कंट्रीज़ मां अॼु तव्हांखे लेक्चर में ॿुधाईंदुसि जेके या असांजा मतिलबु पड़ोस में आहिनि, जीअं साउथ ईस्ट एशिया पंहिंजो जीअं इंडिया थी वियो, अफ़गानिस्तान, या वरी उहे कंट्रीज़ जेके मतिलबु हार्ट इशूज़ में हूंदा आहिनि, जीअं UK USA या जन में वरी मुख़्तलिफ़। सही आहे, ॿुधो बाबा। सो कुझु मां तव्हां लाइ मटीरियल ठाहे आयुसि। आवाज़ु कोन थो अचे? सभिनी खां जेको घणो जेको मतिलबु असांजे जेके पाण ॿुधंदा आहियूं रोज़, या जेके पंहिंजे हूंदो आहे अक्सर जेके टॉपिक्स में, उहा रुपी। ईअं यार उहा रुपी तक़रीबन असांजो जेको करेंसी रुपी आहे। अॼु मां तव्हांखे पहिरियों ट्रिक्स त हिनखे यादि कीअं कजे। हाणे कुझु अहिड़ा कंट्रीज़ आहिनि जंहिंजो मतिलबु जेको सिको रुपी आहे। हाणे कहिड़ा कंट्रीज़ आहिनि उहे लिखंदा वञो भली तव्हां। इंडिया, बिल्कुलु मां लिखां थो, तव्हां हीअ जेको मुल्क आहे न, हिनखे पढ़ो सीशेल्स। इहो हुन में अथव बाबा, अफ्रीकन कंट्री आहे, ठीकु आहे। अच्छा, हिते थो लिखां, पोइ त पाकिस्तान, ऐं नेपाल। हीअ जेके कंट्रीज़ आहिनि, इन्हनि जो जेको करेंसी आहे या सिको आहे, उहो छा आहे? रुपी। अच्छा, हिनखे यादि कीअं कजे? जेको मतिलबु हूअं त यादि करण त काफ़ी मुख़्तलिफ़ मतिलबु कंट्रीज़ आहिनि, यादि कोन थींदा। उनजे लाइ हिकिड़ी तव्हां वटि ट्रिक आहे। मां जेकॾहिं हीअ लिखां PM मिसिंग, हाणे हीअ जी जेका आहे मां चवां थो साइलेंट आहे। जीअं पाण नॉलेज लिखंदा आहियूं, मिसाल जी ॻाल्हि त के साइलेंट सम्झंदा आहियूं। हाणे जी सम्झो त साइलेंट आहे। हाणे इनखे तव्हां पढ़ो, चाहे हीअ मतिलबु कंट्रीज़ आहिनि इन सेंस में, सीक्वेंस में। ॾिसो, या सीक्वेंस फॉलो न कजो तव्हां बस कंट्रीज़ इहे जेके पी सां छा आहे, M सां मालदीव्स या मॉरिशस, अॻिते वरी मॉरिशस पढ़जो। हीअ जेकर मालदीव्स आहे मॉरिशस, I सां इंडिया, S सां ॿिए S सां सीशेल्स, ऐं जेको सेकेंड आहे उन सां इंडोनेशिया, ऐं जेको N आहे उन सां नेपाल। सो जी मां इन जे करे लिखियो आहे, शायदि जेकर मां लफ़्ज़ लिखां I am missing त तव्हां कोन सम्झी सघो आहे, तव्हां यादि न बीहा घणी देरि ताईं, ठीकु आहे। इन करे तव्हां इनखे मतिलबु जेको रुपी आहे उनखे तव्हां कीअं यादि करण लाइ कहिड़ो लफ़्ज़ यूज़ कंदव? जी, प्राइम मिनिस्टर मिसिंग, बसि इहो सम्झो त नवाज़ शरीफ़ पंहिंजो हींअर मिसिंग आहे। मां कोन थो लभे न मुल्क मां, इलाज लाइ वियो लभे ई कोन थो, किथे आहे? ठीकु आहे, इहो नोट कयो। जेको सेकेंड जेका करेंसी आहे असांजी, जेका मोस्टली असां ॿुधूं था टेलीविज़न ते, पाउंड। कंहिं ख़बर आहे त पाउंड कहिड़ी मतिलबु कंट्री जो करेंसी आहे? बर्तानिया। उन खां पोइ
यूके ॿिया बि कंट्रीज़ आहिनि यूके सां गॾु जेके ॿियनि में बि आहे, इहो त लिखी वरितो। अच्छा, पाउंड हिकिड़ो त यूके आहे, ठीकु आहे, पहिरियां उन सां गॾु आहे लेबनान, पोइ आहे इजिप्ट, सीरिया, सीरिया की छा चइबो आहे पाण उर्दू में छा चवंदा आहियूं, शाम। ॿियो अथव साउथ सूडान। अच्छा, हिन जे अलावा मां तव्हांखे जनरली ही टॉपिक खां त ॿाहिरि आहे ॻाल्हि, पर मतिलबु जे आयो आहे साउथ सूडान, मां तव्हांखे ॿुधाए छॾियां जेको लेटेस्ट जेको आज़ादु कंट्री कहिड़ो थियो आहे पंहिंजो, जेको इंडिपेंडेंट कंहिं मतिलबु माणी आहे, जेको लेटेस्ट जेको इंडिपेंडेंट कंट्री कहिड़ो थियो आहे जी, साउथ सूडान। थी सघे तव्हांखे अची बि सघे थो MCQ इहो त लेटेस्ट कंट्री कहिड़ो आज़ादु थियो आहे, उहो आहे साउथ सूडान। अच्छा, इन जी कहिड़ी करेंसी आहे, पाउंड। अच्छा, इन खे मां हीअं खणी लिखां यादि करण लाइ ट्रिक जे हिसाब सां, यूके लेस, ही सही आहे वाह, ॾिसो न यूके उहो त मेन कंट्री आहे, हुनखे तव्हां यूके ई सम्झो, ठीकु आहे। बाक़ी जेको लेस आहे, एल सां छा आहे जी, एल सां लेबनान, ऐं ई सां इजिप्ट, ठीकु आहे। एस सां सीरिया, ॿिए सां साउथ सूडान, ठीकु आहे। जेको थर्ड जेका असां करेंसी पढ़ंदासीं, लिखो पिया, जो नेक्स्ट असांजी करेंसी पढ़ंदासीं उहा आहे पैसो जी। इहो मां तव्हां जनरल जा लिखियो आहे, लेटेस्ट माना जेको सभिनी खां जेको वेझड़ में जेको कंट्री आज़ादु थियो आहे उहो इहो ई आहे, साउथ सूडान। इहो सभु 2011 में थियो आज़ादु, 2011 में, त ईयर यादि करे छॾियो भली ज़हन में लिखी छॾियो। अच्छा, भला हिनखे हिन में कंट्री त कुझु वधीक आहिनि, ठीकु आहे। अर्जेंटीन पहिरियों त चिली, क्यूबा, यूरुग्वे, फिलीपींस, मैक्सिको, कोलंबिया, मुंहिंजे परिवार नज़र न ईंदो हेठि, अखर मुंहिंजा एतिरा ई आहिनि बाबा, वॾो पोइ वरी कमु घणो थींदो वरी। हीअ त कोलंबिया अथव, मैक्सिको पोइ अथव कोलंबिया, पोइ अथव डोमिनिकन सिटी, हीअ बि यूरोपियन सिटी आहे, सॉरी कंट्री आहे, डोमिनिकन रिपब्लिक। अच्छा, इन जे लाइ जेको मां ट्रिक यूज़ कई आहे, बल्कि मूं ॾिठी आहे किथां नेट तां ई। अच्छा, हीअ तव्हांखे बि मतिलबु अगरि को सेंटेंस तव्हां ठाहे सघो था पंहिंजी यादगिरी लाइ आसानी करे,
इहा सुठी ॻाल्हि वधीक तव्हांखे यादि करण लाइ जुमिलो ठाहे सघो था, तव्हां ठाहे सघो था हिन सां। मेकअप CD ॾिसो न, मां कोशिशि इहा कई आहे त माना उहे लफ़्ज़ यूज़ कयां जेके पाण डेली लाइफ में यूज़ था कयूं। मेकअप CD इहे शयूं तक़रीबन मां चवां थो त ॾींहं में 1-2 चकर लाज़मी पाण यूज़ करे था वञूं। हाणे ॾिसो त मेकअप CD जेका मूं लफ़्ज़ लिखियो आहे इन में इहे कंट्रीज़ शामिल आहिनि, थी सघे मां भुलियो हुजां या काथे मिस हुजे मूंखां। हितां ॾिसो थोरो, M सां छा आहे बाबा? मैक्सिको। ए सां ठीकु आहे बाबा। CC आहे, हिन सां छा आहे? चिली एंड क्यूबा। ठीकु। ऐं जो U आहे उन सां छा आहे? जी, इहो कंट्री अथव यूरोगॉय। कहिड़ो कंट्री आहे इहो? यूरोगॉय। अच्छा, P सां छा आहे? फिलीपींस। ठीकु आहे। CD कोलंबिया एंड डोमिनिकन रिपब्लिक। ठीकु आहे। इहे इन्हनि जी करंसी कहिड़ी आहे? तव्हां पैसो खे कंट्री सम्झी वञो हिन सां गॾु, अलॻि करे लिखोसि। जेका नेक्स्ट असांजी करंसी आहे उहा आहे दीनार। ख़बर आहे कंहिंखे दीनार मतिलबु? कुझु कंट्री ॿुधायो भला जंहिंखे अचनि थियूं। जी, कोवैत दीनार आहे। ठीकु आहे। मिस्र त थी वियो न यार, मिस्र पाउंड में पढ़ियोसीं न भाउ। लिखो हुते बहरैन, इराक जो दीनार अथव। सर्बिया, कुवैत। सभिनी खां जेका महांगी करंसी कहिड़े मुल्क जी आहे? कुवैत। पोइ छा आहे? अल्जेरिया। अच्छा, ट्यूनिसिया अथव इन खां पोइ। हीउ ड्राए छॾियां जेको पैसा। अल्जेरिया खां पोइ छा आहे? ट्यूनिसिया। पोइ लीबिया, पोइ जॉर्डन, हाणे इन जा लफ़्ज़ जेको आहे काफ़ी मतिलबु टिपिकल आहे। थोरो उनखे पंहिंजे तव्हां सेंस में वठी सघो था। जेको मूं वीडियो क्लिप जेका यूट्यूब ते ॾिठी जंहिं मां इहे मूं कुझु तव्हां लाइ माना कलेक्ट कयूं आहिनि, सो उन में जेको लिखियलु आहे लफ़्ज़ उहो हीअं लिखियलु हो। हाणे हू को इंडियन हो जंहिं वीडियो जी क्लिप मूं ॾिठी इंडियन में, उहो ई चए त बिस्किट लीजिए। LJ खे यादि करण लाइ जीअं काथे माण्हू ऑफर कंदो महिमान कंहिं गेस्ट खे, त इहो तव्हां हाणे ॾिसो त छा इहे जेके लफ़्ज़ मूं कंट्रीज़ आहिनि इन में आहिनि लफ़्ज़ में बिस्किट LJ में। B सां छा थींदो? बहरैन। I सां पोइ T सां छा आहे? ठीकु आहे। L सां जॉर्डन। इन जो तव्हां बि ठाहे सघो था शॉर्ट फॉर्म। बल्कि मां इहे चवंदुसि त तव्हांखे मां इहा साइड ॾींदुसि होमवर्क नेक्स्ट लेक्चर लाइ। त जीअं वर्ड ही मूं ॾिठा आहिनि या मां कुझु ठाहिया आहिनि, तव्हां 5 ठाहे अचिजो हिननि माना पैसो जे लाइ, दीनार जे लाइ। लिखी वठो।
उहा रियाल रियाल जो ॿुधी तव्हां कहिड़ो मुल्क यादि थो हुजे? मूंखे बि इहो यादि आयो पहिरियां। अच्छा, ईरान, यमन जो बि रियाल ई आहे, ओमान, कतर, सऊदी अरेबिया, इन में हिकिड़ो मतिलबु मुल्क ऐड थियल आहे उनजो मतिलबु करंसी रियाल कोन्हे, पर उनजी जेका स्पेलिंग आहे रियल आहे, पर उनखे मतिलबु रियाल तौर सां काउंट करे सघूं था यादगिरी जे लाइ न। ब्राज़ील, पोइ इन जॻह सां रखियो आहे ब्राज़ील। हिकु त करंसी उनजी रियाल जे मतिलबु मुनासिबत सां आहे, ॿियो नंबर त जेको असांजी जेका ट्रिक आहे न जंहिं ते असां उहे शयूं यादि कंदासीं उहा कंप्लीट थी थिए। ठीकु आहे जी, बिल्कुलु ब्राज़ील जी रियल करंसी आहे जी, रियल रियाल न आहे। मां इन जे करे अॻु में ई तव्हां क्लियर कयो त जेका हिन जी रियाल न आहे, पर जेका हुनजी स्पेलिंग या जेको हुनजो लफ़्ज़ जो उचार आहे उन मुनासिबत सां इन जे करे असां हिनखे हिते शामिलु कयो आहे। ठीकु आहे, ताकी जेको असां ट्रिक तव्हांखे ॾींदासीं न यादि करण लाइ, त उहा माना कंप्लीट थी वेंदी। हिन जी ट्रिक ॾाढी भली आहे, बॉयज़ IQ, इन जो मतिलबु इहो कॾहिं बि कोन्हे त गर्ल्स जो IQ घटि आहे तव्हां खां। ठीकु आहे नी, जनरली यादि करण लाइ। अच्छा, बॉयज़ IQ में लफ़्ज़ आहिनि उहे जेके असां हिते कंट्रीज़ लिखिया आहिनि, थोरो ॾिसोसि। बी सां छा आहे? ठीकु आहे, ब्राज़ील। ओ सां? वाई सां यमन, एस सां सऊदी अरेबिया, आई सां एस सां छा आहे? बाक़ी सऊदी कोन्हे त जी आहे न। अच्छा, लिखियो अथव? हाणे चए थो असांजो जेको मोस्टली यूज़ड जेको मतिलबु करंसी आहे जेका असां जो हमेशह वधे पई पाकिस्तान जे हिसाब सां, कहिड़ो इलाही गांधी कहिड़ो आहे? इन में का बि ट्रिक कोन अथव, छो जो कंट्रीज़ जाम आहिनि, सो उनजे लाइ ट्रिक का बीहे कान पई। कोशिशि मूं कई पर कमु घणो थी वञे, पोइ तव्हां यादि कोन थिया। पहिरियों त USA आहे। इन में वरी मूं छा कयो आहे त मूं उहे कंट्री सिलेक्ट कया आहिनि जेके मोस्टली असां या त ॿुधंदा आहियूं न्यूज़ में, या त जिते असांजा मुल्क वारा जेके वज़ीर या जेके PM असांजा जेके असां जेके आहिनि डेलीगेट्स वेंदा आहिनि विज़िट करणु, छो जो अक्सर टेस्ट में उहे शयूं हूंदियूं आहिनि जिते करंट का हलंदो पियो हूंदो आहे। मिसाल जी ॻाल्हि, किथे इवेंट पियो हले, क्रिकेट ICC कप आहे, किथे को फुटबॉल FIFA आहे, मतिलबु उन्हनि शयुनि खे तव्हां बि मां तव्हांखे सजेशन ॾींदुसि त कोशिशि करे तव्हां न्यूज़ ॿुधो। जेकर सॼे ॾींहं में तव्हां बिज़ी आहियो, नो इशू, तव्हां राति जे 9 बजे ख़बरूं तव्हां अधु कलाक ताईं ॿुधी वठो। उन में इहो थींदो त तव्हांखे करंट इशू जी ख़बर पइजी वेंदी, उन में तव्हांजो करंट अफेयर बि कवर थी वेंदो काफ़ी हद ताईं। प्लस में जेको आहे तव्हांखे इहा ख़बर पवंदी त माना असांजा मौजूदा जेके वज़ीर मुशीर कहिड़े कहिड़े मुल्कनि में वञनि पिया। ठीकु आहे, इन शइ जे करे मां हिते उहे मतिलबु डॉलर कंट्रीज़ रखियूं आहिनि जेके हमेशह हार्ट इशूज़ में हूंदियूं आहिनि। USA आहे, ठीकु आहे, पोइ ऑस्ट्रेलिया, न्यूज़ीलैंड, शाबाश, ताइवान, हांगकांग, सिंगापुर जो बि डॉलर ई आहे करंसी, मार्केट बि कोन्हे ॾिस।
ओ सॉरी, ये बरमुदा, सेट कर माइक, ये वायरिंग जो इशू है। कनाडा, फिजी, ठीक है। ये कुछ कंट्रीज जेके असां ॿुधूं पिया काफ़ी हद ताईं। ॿिया वरी करंसी जहिड़ा आहिनि जेके सिर्फ़ु हिकिड़े ई मुल्क जा आहिनि, जेके हिकिड़े ई मतिलबु उन्हनि जो ॿियो मतिलबु हुन सां को माना न हूंदो आहे। जीअं हाणे बांग्लादेश आहे, उनजी करंसी कहिड़ी आहे? जी करंसी थो पुछां, वाह कैपिटल थो पुछां। टका, ठीक आहे। ऐं अफगानिस्तान, शाबाश, मार्कर लिखी तई लिखी वठो भला। जी ऑस्ट्रिया जी यूरो आहे, वाह ऑस्ट्रिया जगह है यूरो आहे। यूरो में काफ़ी कंट्रीज आहिनि, धर्म, चीन जो इन में ॿ अथव, जापान ऐं चीन जा। चीन जो युआन आहे ऐं जापान जो येन आहे। YEN जापान सां आहे, YUAN युआन मुंहिंजे ख़्याल में हुन सां आहे, चाइना जे लाइ। ॾिसो मां छा चयो अॻु में पहिरां ई लेक्चर स्टार्ट में, मुंहिंजो 195 कंट्रीज़ आहिनि, ठीकु आहे। मां उहे कंट्रीज़ फोकस में रखियूं आहिनि जेके तव्हांखे टेस्ट में ईंदियूं, ठीकु आहे। रशिया जी कहिड़ी करंसी आहे? रशिया रबल, एशिया जी आहे रशिया जी। ऐं स्विट्ज़रलैंड जी स्विस फ्रैंक, लिखंदा वञो, मार्कर नथो लिखे, हिनजे करे मां तव्हांखे ॿुधायां पियो। यूरो से कुछ कंट्री लिखी वठो, बाक़ी लास्ट टॉपिक आहे यूरो। इन में कुछ मेन कंट्रीज आहिनि, जीअं ऑस्ट्रिया थी वियो, इहो ऑस्ट्रिया अथव, ऑस्ट्रेलिया कोन्हे। जर्मनी, फ्रांस, ग्रीस, आयरलैंड, इटली, नेदरलैंड, माल्टा एंड पुर्तगाल। माल्टा कंट्री जो नालो आहे, माल्टा अलॻि आहे जी। पुर्तगाल ये फुटबॉल जे करे मशहूरु आहे जी। फ्रांस खां मथां जर्मनी, जो हेठां वञे ग्रीस, यूनान। मां छा चयो तव्हांखे अॻु में, त मां उहे कंट्रीज़ खणी आयो आहियां जेके रिपीटेड अचनि थियूं। ईअं त मुख़्तलिफ़ आहिनि, जीअं यूरोप कंट्रीज़ जाम आहिनि, 50+ आहिनि। ये तव्हांजो असाइनमेंट पढ़ी अचिजो, मां तव्हांखां पुछंदुसि रैंडमली नेक्स्ट टाइम, ठीकु आहे।
पुर्तगाल, PORTUGAL। अच्छा, जेके ट्रिक्स मूं तव्हांखे ॿुधायूं, कुझु जेके करंसी जीअं रुपी थी वियो, पैसो, इहे जनरली असां ॿुधंदा रहंदा आहियूं, ठीकु आहे। तव्हां ठाहे जो नेक्स्ट जी। ठीकु आहे। सो नेक्स्ट टॉपिक कैपिटल लिखी छॾियो।